अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम उज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम अअदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना व कुंतुम अला शफ़ा हुफ़रतिम मिनन नार फ़अन्क़ज़कुम मिन्हा कज़ालिक युबय्यिनुल्लाहु लकुम आयातिहि लअल्लकुम तहतदून। क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल ईमानु बिदुन व सित्तून शुअबतन वल हयाउ मिनल ईमानि व क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अकमलुल मुअमिनीन ईमानन अहसनुहुम खुल्क़ा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त अहबाब दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मिय्य व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुसलमान भाइरो, दुनिया जे मुआशरे जे इस्लाह ऐं सुधारे जे लाइ इंसान पंहिंजे अकुल सां ज़ाब्ता ऐं क़ानून ठाहींदा आहिनि। पूरी दुनिया जे अंदरि रियासतूं आहिनि। हर रियासत जे अंदरि उतां जा रहंदड़ इंसान पंहिंजे अकुल सां उन्हनि क़ानून ठाहिया आहिनि, जंहिं ज़ाब्तनि ऐं क़ानूननि जो महवर ऐं मक़सद टे शयूं आहिनि त इंसान जी जान बि महफ़ूज़ हुजे, इज़्ज़त आबरू बि महफ़ूज़ हुजे, माल मिल्कियत बि महफ़ूज़ हुजे, जंहिंखे अमुन चइबो आहे। हाणे दुनिया जे अंदरि इंसाननि अकुल सां ज़ाब्ता उसूल मुरतब त कया, लेकिन बावजूद इन जे तव्हां असां जेकॾहिं ॾिसंदासूं त ॾींहों ॾींहों इंसान जी बेहुरमती वधीक आहे, रेप जा वाक़यात वधीक आहिनि, चोरी ऐं बदअमनी तमामु घणी आहे ऐं इंसान जी माल मिल्कियत इज़्ज़त आबरू महफ़ूज़ न आहे। सुवाल थो थिए त ईअं छो, जॾहिं तव्हां अकुल सां हिकिड़ा ज़ाब्ता बि ठाहिया, रियासतूं बि आहिनि, क़ानून बि तव्हां मुरतब कयो आहे, जंहिंमें मक़सदु इहो आहे त मुआशरे जो सुधारो हुजे, त पोइ मुआशरे जे अंदरि चोरी छो आहे, ज़िना छो आहे, ज़ुल्म छो आहे, खून रोज़ी छो आहे, इंसान ज़ात सां ज़ुल्म ज़ियादती छो आहे? न इंसान जी जान महफ़ूज़ आहे, न इज़्ज़त आबरू महफ़ूज़ आहे, न माल मिल्कियत महफ़ूज़ आहे। उन जो सबबु हीअ आहे
त इंसान अकुल सां कहिड़ा बि कानून ज़ाब्ता ठाहींदो त इंसान जेको अकुल सां ज़ाब्ता ठाहींदो उन में को न को नुक्स ऐब ज़रूरु हूंदो। मसलन तव्हां असां इंसान मुआशिरे जे अंदरि नज़र कयूं, हिकिड़ो ॾाढो ताक़तवर माण्हू कंहिंजी मिल्कियत ते कब्ज़ो कयईं या कंहिं इंसान कंहिंजी खून रेज़ी कई, कंहिंजो खून कयईं या कंहिंजो माल चोरायईं। हाणे इहो मज़लूम इंसान सभ खां पहिरियां ईंदो इहो उन इंतिज़ामिया वटि। हाणे जेकॾहिं हे मज़लूम आहे, हे कमज़ोर आहे, हिन वटि असबाब वसाइल न आहिनि त हिन जी पुलिस एफआईआर कोन वठंदी। पहिरियां इनखे इहा ॾुखियाई थी, पर चलो बिलफर्ज़ हिन जी एफआईआर बि थी वई। हाणे इहो इंसान जॾहिं ईंदो अदालत में त हू जंहिं माण्हू जंहिं हिन सां ज़ुल्म ज़्यादती कई आहे, हिन जो खून कयो अथई, हिन जो माल चोरायो अथई, हिन जी मिल्कियत ते कब्ज़ो कयो अथई, उन जा असबाब वसाइल माल मिल्कियत उन वटि घणी आहे, त नुक़सानु इहो थींदो त अदालत में हिन जो को वकील न थींदो, छो त वकील जे लाइ बि फीस खपे। हलो बिलफर्ज़ हिन इंसान वकील बि कयो, वकील खां बाद अदालत में केस हलंदो, हाज़िरनि मथां हाज़िरियूं, हाज़िरनि मथां हाज़िरियूं, हाज़िरनि मथां हाज़िरियूं, पुश्त ब पुश्त उहे हाज़िरियूं हलंदियूं आहिनि। 40-40 साल, 50-50 साल उहो केस हलंदो आहे। इहो माण्हू जेको पंहिंजे बच्चनि जे पेट पालण खां परेशान हो, महिनत मज़दूरी पियो करे, 200-300 रुपया गॾु करे पंहिंजी बुख ऐं फाके खे दूरि कंदो हो। हाणे हिन जी अदालत में हाज़िरी थी, हिन जो सॼो ॾींहुं उते गुम थी वियो, त हिन इंसान खे जेके 200 रुपया हुआ उहे बि हिन जा इन केस में ज़ाय थी विया। हाणे हली अॻिते हली गवाही ऐं शाहिदनि जो मरहलो ईंदो। अदालत चवंदी तूं पंहिंजा शाहिद पेश कर। शाहिदनि जे मरहले में ही माण्हू मज़लूम आहे, हिन जो खून थियल आहे, हिन जी चोरी थियल आहे, हिन जी मिल्कियत ते कब्ज़ो आहे, त हाणे इहो शाहिद वटि वेंदो। शाहिद खे चवंदो मुंहिंजे लाइ तूं शाहिदी ॾे। अॻियो माण्हू जंहिं हिन सां ज़ुल्म ज़्यादती कई आहे, हक़ तलफ़ी कई आहे, खून कयो आहे, उहो उन शाहिद खे चवंदो ख़बरदार शाहिदी ॾिनई त तोॾे ख़ैरु न आहे। पोइ उन शाहिद खे उहो ताक़तवर माण्हू चवंदो त मां तोखे 1000 रुपयो थो ॾियां, हे ॾींदो 100 रुपयो। त नुक़सानु इहो थियो पियो जो हिन मज़लूम जे हक़ में शाहिदी न आई। हिन खे शाहिद खे अदालत में आणण जा असबाब वसाइल ई न आहिनि, जंहिंजे करे मुआशिरे जे अंदरि ॾींहों ॾींहों क़त्ल, खून रेज़ी, ज़िना, बदकारी, रेप, चोरी ऐं बदअमनी जा वाक़ियात वधीक आहिनि। त इंसान अर्ज़ु करण जो मक़सदु हीअ आहे, तव्हां इंसान पंहिंजे दिमाग़ जी खोपड़ी सां जेको ज़ाब्तो, जेको कानून मुरतब कंदव त तव्हांजे कानून में को न को नुक्स हूंदो। इंसान ज़ात खे उहो तहफ़ुज़ न मिलंदो जेको रब अहकमुल हाकिमीन इंसान खे तहफ़ुज़ ऐं उनजो मक़ाम मर्तबो रखियो आहे। ॿिए तरफ़ अचो तव्हां सरदारी निज़ाम जे अंदरि, उन में जानिबदारी हूंदी आहे, उन में जानिबदारी हूंदी आहे। अकुल त ईअं थो चए त सरदारी निज़ाम खां बाद खून ऐं क़त्ल जा वाक़ियात न हुजनि। सरदार पंहिंजे क़ौम जे लाइ हिकिड़ो पीउ जे मुतरादिफ़ा। मक़सदु इहो आहे त बिरादरी इलाइक़े जे अंदरि इंसान जी जान माल इज़त आबरू महफ़ूज़ हुजे। पोइ तव्हां असां वटि सरदारी निज़ाम आहे, पोइ छो इंसान ज़ात जी बेहुरमती आहे, छो इंसान ज़ात जी जान माल इज़त आबरू महफ़ूज़ न आहे? मालूम थियो त इन में बि इंसान खे तहफ़ुज़ न मिलंदो। टी शइ मुआशिरे जो सुधारो आहे अल्लाह जो किताब क़ुरान शरीफ़। क़ुरान शरीफ़ में कहिड़ो कमाल आहे, ॾिसो तव्हां असां मुस्लमान आहियूं, बुनियादी तरह सां तव्हां असां में ईमान आहे, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाणे जॾहिं इंसान ईमान आंदो, इस्लाम जे दायरे में आयो, हाणे क़ुरान शरीफ़ जो कमाल कहिड़ो आहे? क़ुरान पाक इंसान जे जिस्म जे अंदरि दिल ते उन जो असर थो करे। बुनियादी तरह सां क़ुरान शरीफ़ जो मक़सदु ऐं लुबे लुबाब ख़ौफ़ ख़ुदा आहे।
हाणे नज़र कयो तव्हां क़ुरान पाक जे अंदरि पूरे क़ुरान शरीफ़ जे हर पन्ने हर वर्के ते अल्लाह साईं पंहिंजे ख़ौफ़ ख़ुदा खे घणो बयानु कयो आहे। इंसानो तक़वा अपनायो। अल्लाह से थोड़ी मिसाल ॾेई जन्नत जहन्नम जी इंसाननि जी या पंहिंजे अल्लाह साईं सिफ़ात जो मिसालूं ॾेई वरी अल्लाह साईं फ़ौरन फरमाए थो इंसानो अल्लाह खां डुजो, अल्लाह जो ख़ौफ़ रखो। त तंहिंजे करे ख़ौफ़ ख़ुदा वॾी बुनियादी शइ आहे ऐं अल्लाह जो ख़ौफ़ जहिड़ो क़ुरान शरीफ़ इंसान जे अंदरि आणे थो अहिड़ी का बि कुवत ऐं ताक़त इंसान जे अंदरि ख़ौफ़ ख़ुदा पैदा नथी करे। जॾहिं अल्लाह जो ख़ौफ़ हिकिड़े इंसान जे अंदरि अची वियो त ख़ौफ़ ख़ुदा उहा कुवत आहे, ख़ौफ़ ख़ुदा उहा ताक़त आहे, ख़ौफ़ ख़ुदा उहा दौलत आहे जेका इंसान खे हर तरह सां उन खे गुनाह ऐं बुराईअ खां हिफ़ाज़त में आणींदी। मसलन हज़रत अब्दुल्लाह इब्न उमर रज़ियल्लाहु अन्हु सहाबी सगोरो शहर खां ॿाहिरि वञे थो जंग जे तरफ़, ॾिसे थो हिकिड़ो बकरार आहे, ग़ुलाम बानो आहे, बकरियूं थो चारे। सहाबी तो फरमाए हिकिड़ी बकरी ॾे। बकरार चवे थो ख़बरदार मां बकरी न ॾींदुमि, बकरियूं मुंहिंजियूं न आहिनि, यहूदीअ जूं आहिनि। चए यहूदी किथे आहे? चए मदीने में। चए तोखे हिन वक़्त में ॾिसे थो? चए न। चए बाबा दुनिया में माण्हू ईअं हूंदो आहे, को परायो कंहिंजो हक़ु खाईंदो आहे त माण्हू उनखे को कूड़ ॻाल्हाईंदो आहे, अटकल कंदो आहे, का चालाकी कंदो आहे। तूं जेकॾहिं उनखे कूड़ ॻाल्हाएसि, बगड़ आयो बकरी खाई वियो, तुंहिंजी ॻाल्हि ते वेसाव न कंदो छा? चए बराबरि कंदो। हाणे उहो बकरार, उहो ग़ुलाम बानो जेको झंग में बकरियूं थो चारे, सम्झो इंसानो त मुआशिरे जो सुधारो कीअं आहे, ख़ौफ़ ख़ुदा कहिड़ी शइ आहे। हज़रत अब्दुल्लाह इब्न उमर रज़ियल्लाहु अन्हु सहाबीअ खे उहो ग़ुलाम बानो थो चवे त जंहिं यहूदीअ जूं बकरियूं आहिनि, मां ॻाल्हियूं कयां, मुंहिंजी ॻाल्हि ते वेसाह कंदो, यकीन कंदो, लेकिन चए थो फ़अैन अल्लाह फ़अैन अल्लाह फ़अैन अल्लाह। अब्दुल्लाह इब्न उमर रब त ॾिसे थो, अल्लाह खे छा जवाबु ॾींदुमि ऐं क़यामत जे ॾींहुं रब वटि पेशी थींदी, उन रब खे मां छा जवाबु ॾींदुमि। हाणे ॾिसो इहो इंसान झंग में आहे, बयाबान में आहे, यहूदी जूं बकरियूं मुसलमान ग़ुलाम बानो थो चारे, लेकिन मालिक हिन खे नथो ॾिसे, लेकिन इहो इंसान उन बकरियुनि में ख़यानत नथो करे। इन खे गुनाह खां रोकण वारी कहिड़ी शइ आहे? उहो ख़ौफ़ ख़ुदा आहे। त इंसानो क़ुरान शरीफ़ जो मक़सद, ईमान जो मक़सद, दीन इस्लाम जो मक़सद बुनियादी ख़ौफ़ ख़ुदा आहे। पूरे मुआशिरे जे अंदरि जेको फितनो फ़साद आहे, जंहिं मुआशिरे जंहिं कल्चर में तव्हां असां हलूं था, इंसान ॾिसण में त इंसान आहे, लेकिन वहशी दरिंदो जानवर बणिजी चुको आहे। न कंहिंजी इज़त महफ़ूज़ आहे, न कंहिंजा बच्चा महफ़ूज़ आहिनि, न कंहिंजी माल मिल्कत महफ़ूज़ आहे, न कंहिंजी इज़त आबरू महफ़ूज़ आहे। हर इंसान ईअं थो सम्झे त बसि इहा ई दुनिया जी ज़िंदगी आहे, त मूंखे 5 रुपया हासिलु करणा आहिनि, हिन सां ज़ुल्म ज़्यादती करणी आहे, हिन जी हक़ तलफ़ी करणी आहे, हिन सां अटकल चालाकी करणी आहे। इन जो बुनियादी सबबु इहो आहे जो इंसान जी दिलि में ख़ौफ़ ख़ुदा न आहे। ऐं क़ुरान शरीफ़ उहा अल्लाह जो मुक़दस किताब आहे जेको इंसान जे अंदरि ख़ौफ़ ख़ुदा खे आणे थो। 1,24,000 सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोहबत में अचनि था। मुहम्मद मुस्तफ़ा उन्हनि खे क़ुरान पाक सां जोड़नि था ऐं क़ुरान शरीफ़ उन्हनि इंसाननि में इहो कमाल थो पैदा करे जेके इंसान साॻे मुआशिरे में हुया, जंहिंमें शिरक कुफ़र हो, जंहिंमें ज़िना शराब हुई, जंहिंमें असबियत क़ौमियत जे बुनियाद ते खून रेज़ी थींदी हुई, जंहिं मुआशिरे जे अंदरि माण्हू दुनिया माल मिल्कत ते इंसान सां ज़ुल्म ज़्यादती कंदा हुआ, लेकिन उन्हनि इंसाननि खे जॾहिं क़ुरान पाक जी दौलत थी मिले त अहिड़ा इंसान था बणिजी वञनि का अन्नहुम मलाइकतुन यमशून अलल अर्ज़। उन दौर जा यहूदी, दीन इस्लाम जा दुश्मन, सहाबिन सगोरनि जी मुबारक ज़िंदगी ॾिसी फरमाइनि था ॼण अल्लाह जी रहमत जा फ़रिश्ता दुनिया ते हलनि था। इहा उन्हनि यहूदियुनि जी तारीफ़, यहूदी तारीफ़ था करनि। कमाल त इहो आहे न त इंसान जो दुश्मन तारीफ़ करे न, पंहिंजो त बेजा तारीफ़ कंदो आहे, लेकिन यहूदी मुसलमाननि जी इहा तारीफ़ था करनि
त बराबर मुसलमान अहिड़ा इंसान आहिनि जो ॼण अल्लाह जी रहमत जा फ़रिश्ता दुनिया ते हलनि था। ऐं इंसान हो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं मुआशिरे में आया उन मुआशिरे में शिरक बि हुयो, बुत परस्ती बि हुई, लेकिन गुनाह ऐं बुरायूं मुआशिरे जूं चोट थियूं। एतिरे क़दुरु जो नौजवान मर्द नौजवान औरत सां ज़िना जा तालुकात रखे, का झल पल का रुकावट न हुई। उन मुआशिरे जे अंदरि एतिरे क़दुरु ज़ुल्म ज़्यादती ही जो को जेकॾहिं ॾाढो ऐं ताक़तवर कंहिं कमज़ोर हीणे जे मिल्कियत ते जेकॾहिं ज़ुल्म करे हक़ तलफ़ी करे त उहो मज़लूम इंसान पंहिंजो हक़ न बचाए सघंदो। असबियत ऐं क़ौमियत जे बुनियाद ते 50-50 साल 100-100 साल औस ख़ज़रज अंसार जा वॾे में वॾा उहे जेके बिरादरियूं आहिनि, लेकिन उन्हनि में इहा खून रेज़ी पई हले। उहो मुआशिरो हो जंहिं मुआशिरे जे अंदरि एतिरे क़दुरु जहालत जूं अजीब अजीब रसूमात हुयूं। जेकॾहिं सिर्फ़ अरब सॻोरा धीअ खे न क़तल कंदा हुआ, बल्कि पंहिंजी औलाद खे बि ग़ुरबत फ़क़ीरी जे करे पुटनि खे बि उहे इंसान दुनिया ते रहण बर्दाश्त न कंदा। माउ जी जेकॾहिं पीउ फ़ौत थींदो, अबे जी वफ़ात खां बाद औलाद मंझां वॾो पुटु माउ सां निकाह कंदो हो। अरब जे मुआशिरे में इनखे गुनाह न हो। एतिरे क़दुरु जेकॾहिं हिकिड़ो मर्द कंहिं औरत सां निकाह कंदो हो त जेकॾहिं मुड़ुस रंग जो सांवरो हुजे त उन जहालत जे दौर में मुहम्मद मुस्तफ़ा जे अचण खां पहिरियां इहो उन्हनि खे क़ानूनी हक़ हो मुआशिरे जे अंदरि त उहा औरत मुड़ुस खां सवाइ हसीन जमील सुहिणे इंसान सां ज़िना जो वास्तो ऐं तालुक़ रखे। औलाद उन मां थींदी ही मनसूब जेको हिन जो मुड़ुस हूंदो हो रंग जो सांवरो ओॾां मनसूब थींदी। इन ज़ानीअ खे हक़ हो इन औरत सां नाजाइज़ तालुकात रखे, मुआशिरे में गुनाह तसवुरु न कयो वेंदो। एतिरे क़दुरु औरत ज़ात सां ज़ुल्म ऐं बरबरियत हुई त न माउ जो एहतराम, न उन्हनि वटि धीअ जी को अख़लाक, न उन्हनि वटि घरवारी सां हुस्न बरता, न उन्हनि जे मुआशिरे जे अंदरि भेण जे मथां शफ़क़त हुई। अल्लाह साईं क़ुरान मजीद जे अंदरि उन जहालत महबूब मुस्तफ़ा जे अचण खां पहिरियां दुनिया जे नक्शे खे इन अंदाज़ सां रब साईं बयान थो करे, उज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम। ऐं इंसानो, मां अल्लाह जो एहसान मुहम्मद मुस्तफ़ा जहिड़ी हस्ती, क़ुरान पाक जहिड़ी हस्ती खे यादि कयो जो तव्हांखे मां मोकिली। इज़ कुंतुम अअदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम, तव्हां हिक ॿिए जा दुश्मन हुयो, लेकिन मां रब तव्हांजे दिलनि में मुहबतूं विधायूं। व कुंतुम अला शफ़ा हुफ़रत मिन नार फ़अनक़ज़कुम मिनहा, तव्हां शिरक सां, कुफ़र सां, ज़िना सां, चोरीअ सां, असबियत सां, क़ौमियत सां, इंसान ज़ात जे ज़ुल्म ऐं गुनाहनि बदकारनि सां जहन्नम जे तरफ़ वञो पिया। फ़अनक़ज़कुम मिनहा, मुहम्मद मुस्तफ़ा जहिड़ी हस्ती मोकिले, क़ुरान पाक जहिड़ी दौलत मोकिले, मज़हब दीन इस्लाम जहिड़ो पाकीज़ा मज़हब मोकिले, मां रब तव्हांखे जहन्नम जी बाहि खां बचायो। ऐं इंसानो, हाणे अरब जे मुआशिरे ते नज़र कयो। हज़रत मरसद गनवी रज़ियल्लाहु अन्हु सहाबिया, इस्लाम खां पहिरियां हिकिड़ी औरत सां नाजाइज़ ज़िना जा वास्ता आहिनि, लेकिन सहाबी सॻोरो मुसलमान थो थिए। ईमान कलमे खां पोइ पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मरसद जी इहा उन्हनि खे हज़रत मरसद रज़ियल्लाहु अन्हु खे अल्लाह जो रसूल ईमान खां बाद उन जी दिलि में एॾो ख़ौफ़ थो अचे जो हाणे गुनाह ऐं बदकारी जेके जहालत जे दौर में इस्लाम खां पहिरियां थियूं, हज़रत मरसद मके पाक जे अंदरि बैतुल्लाह शरीफ़ जी तरफ़ अचे थो। शाम जो वॻड़ो आहे, मके खां ॿाहिरि सिजु लहण में आहे, औरत ते नज़र थी पए। सहाबी सॻोरो सम्झे थो त शायदि इन खां रस्तो भुली वियो आहे। जॾहिं उन औरत जे वेझो आया त फरमायो, उन्नाक तोखां रस्तो भुली वियो आहे? चए न, रस्तो न भुली वियो आहे। चए तूं कीअं बीठी आहे हिते बयाबान झंग में? चए मूंखे ख़बर हुई त मरसद रस्ते सां ईंदो। अॼु मरसद जे उन मुलाक़ात खां बीठी आहियां त हज़रत मरसद रज़ियल्लाहु अन्हु मुहम्मद मुस्तफ़ा जे सहाबी बयाबान ऐं झंग में उन औरत खां पुछण लॻा त छाजी मुलाक़ात? चए तुंहिंजा मुंहिंजा ज़िना जा तालुकात आहे। अॼु उन ख़्वाहिश जे इरादे सां बीठी आहियां। महबूब मुस्तफ़ा जो सहाबी हज़रत मरसद गनवी रज़ियल्लाहु अन्हु तो फरमाए, ख़बरदार, उन्नाक इहे गुनाह ऐं बुरायूं उन वक़्त में हूं जॾहिं ईमान जी दौलत न हुई।
मुहम्मद मुस्तफ़ा जी सोहबत न हुई, अल्लाह जी सुञाण न हुई, आख़िरत ते ईमान यकीन न हो, लेकिन हाणे मरसद मुहम्मद मुस्तफ़ा जी सोहबत में ईमान कलमे जी दौलत हासिल करे आयो आहे। लेकिन वो अल्लाह जो रसूल तालीम ॾे थो त इंसान हो, दुनिया जो जहान आरज़ी फ़ानी आहे, असुल आख़िरत है। क़यामत जो ॾींहुं थींदो, मन यामल मिस्काल ज़र्रतिन ख़ैरन यरा, मन यामल मिस्काल ज़र्रतिन शरन यरा। नेकी थोरी कंदो बि ॾिसंदो, गुनाह थोरो कंदो बि ॾिसंदो। तंहिंजे करे मरसद गुज़िरियल गुनाहनि जी माफ़ी जे लाइ बैतुल्लाह जी तरफ़ वञे थो। अॼु मरसद खां गुनाह ऐं बुराई न थींदी। हज़रत मरसद सहाबी जे तरफ़ उहा औरत गुनाह जो इरादो रखे थी। मुहम्मद मुस्तफ़ा जो सहाबी गुनाह खां बचण जे लाइ जबल जी गार में रात तो गुज़ारे। पूरी रात हज़रत मरसद गनवी रज़ियल्लाहु अन्हु सहाबीअ जी सजदे में आहे। मुहम्मद मुस्तफ़ा फरमायो, जॾहिं मुसलमान मोमिन बानो पंहिंजे गुनाहनि ऐं अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर जॾहिं सजदो कंदो आहे त उन जी पेशानी रब अहकमुल हाकिमीन जे उन झोल में हूंदी आहे। हाणे हज़रत मरसद जी पेशानी रब जे आॾो पई आहे, लेकिन सुबह थिए थी हज़रत मरसद बैतुल्लाह में अची अल्लाह जो शुक्र थो अदा करे, रब साईं इन गुनाह खां बचाइण वारी तुंहिंजी ज़ात आहे। त इंसान हो, सुवाल तो पैदा थे, इन मरसद के बयाबान झंग में केड़ी शे बचायो? वो ईमान जी दौलत हुई, मुहम्मद मुस्तफ़ा जी सोहबत हुई ऐं कुरान जी तालीम हुई। उहो मुआशरे जे अंदर बचड़ो जेको ज़ानी शराबी बदकार थे हा, लेकिन उनके वालिदैन दीनी इदारे जे अंदर छड़ियो, जाथे दीन जी तालीम है, जाथे सुबह शाम उते काल अल्लाह काल रसूल जो दर्स आहे। हाणे दीनी माहौल जे अंदर उहो बचड़ो आयो। हाणे हिन जी ज़िंदगी गुनाह ऐं बुराईअ खां बाद अची वई। बज़ाहिर उस्ताद उनखे गुनाह खां न पियो झले, पर हुन जे अंदर जेको क़ुरान जी दौलत आई आहे, जॾहिं क़ुरान जो फ़हम पैदा थियो त क़ुरान ई हिन खे झले पियो। फला तख़्शौहुम वख़्शौनी, रब तो फरमाए मां अल्लाह जो ख़ौफ़ रखो, ॿिए कंहिंजो डप ख़ौफ़ न रखो। नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, रब तो चवे मां साह जी रग खां बि वेझो आहियां। यालमु ख़ाइनतल आयुन वमा तुख़्फ़ी सुदूर, तुंहिंजे अखियुनि जे इशारनि खे बि मां रब ॼाणा थो, तुंहिंजे दिलि जे इरादनि खे बि मां रब ॼाणा थो। इहो ख़ौफ़ ख़ुदा पैदा करण वारी शइ रब जो किताब क़ुरान शरीफ़। तंहिंजे करे इंसान हो, कुरान पाक इहा अज़ीम नेमत आहे जंहिंसां मुआशरे जो इंसान ज़ात जो सुधारो अची बणिजे थो। ॾिसो सहाबी सगोरा कहिड़ा इंसान आहिनि। हज़रत अमर बिन आस रज़ियल्लाहु अन्हु मिस्र जो वाली ऐं गवर्नर आहे, लेकिन जॾहिं सहाबी सगोरा उन इलाक़े में अचनि था, ईसाई औरतूं जंहिंजे मथे ते न रोवा न पोती आहे, उहे इंसान जंहिं वटि इज़त जी उन औरत ज़ात जी इज़त न हुई, लेकिन मुहम्मद मुस्तफ़ा जा सहाबी जॾहिं मिस्र में पहुचनि था, हज़रत अमर बिन आस उतां जो वाली ऐं हुक्मरान तो बणिजे त पंहिंजे मथे तां उन अमामे खे लाहे करे उन्हनि ईसाई औरतुनि जे मथे ते रो ऐं पोती रखनि था। फरमाइनि था मुहम्मद मुस्तफ़ा जा सहाबी, जीअं तव्हां पंहिंजे पीउ माउ जूं नियाणियूं आहियो, अॼु सहाबिन जूं बि उहे नियाणियूं आहिनि गैर मुस्लिम औरतूं, बज़ाहिर मुसलमान नथियूं थियनि। उहे इस्लाम ऐं ईमान ते सहाबी मजबूर नथा करनि, लेकिन उन्हनि औरतुनि जी इज़त ईअं महफ़ूज़ आहे जीअं पंहिंजे पीउ माउ जे आॾो नियाणी जी इज़त महफ़ूज़ आहे। इहो उन्हनि खे केरु माहौल पियो ॾे, इहो दीन इस्लाम ऐं अल्लाह जे उन दीन इस्लाम जो रंग हो। तंहिंजे करे मुसलमानो, ईमान वॾे में वॾी शइ आहे, कलमो पाक वॾे में वॾी शइ आहे। तंहिंजे करे ईमान ऐं कलमे जी इहा तासीर आहे त क़ुरान शरीफ़ इंसान जे दिलि ते असर कंदो आहे। ॾिसो तव्हां असां मुसलमान हो, 11 महीना तव्हां असां रोज़े जी इबादत खां दूर हूंदा आहियूं। क़ुरान शरीफ़ सां एतिरो तालुक़ न हूंदो आहे जेतिरो रमज़ान में हूंदो आहे। रोज़े जी इबादत पंहिंजे नफ़्स ऐं जान खे मुशक़त तकलीफ़ में बुख फाके में रखंदा आहियूं, लेकिन रमज़ान शरीफ़ में तव्हां मुसलमाननि खां उहे गुनाह न थींदा आहिनि जेके 11 महीना गुनाह थींदा। इहा दीन जी तासीर आहे। जॾहिं इहो इंसान कुफ्र शिरक खां निकिरी दीन इस्लाम जी रोशनाईअ में ईंदो, क़ुरान पाक सां ताल्लुक़ रखंदो, रब जे आॾो सजदो निमाज़ पढ़ंदो, अल्लाह जी इबादत बंदगी में ईंदो, त क़ुरान शरीफ़ हिन इंसान में अहिड़ो कमाल पैदा कंदो जो तोड़े बि दुनिया जे कहिड़े बि मुआशरे जे अंदरि हूंदो, लेकिन इहो इंसान गुनाह खां बची वेंदो। हाणे गुनाह खां बचाइण वारी शइ ईमान ऐं कलमो ऐं क़ुरान जी तासीर आहे, क़ुरान पाक जी तासीर है। इंसानो, दीन वॾे में वॾी नेमत आहे।
अल्लाह जो ज़िक्र, अल्लाह सां ताल्लुक़ केॾी वॾी नेमत आहे। इंसान जे अंदरि बुनियादी शइ आहे, उनखे सुकून हुजे। सॼी दुनिया इन में त यानी हरकत करे थी। माण्हू धंधो छो कंदो आहे, कारोबार छो कंदो आहे, बिज़नेस छो कंदो आहे, बैंक बैलेंस छो रखंदो आहे? मुंहिंजी ज़िंदगी सुकून जी हुजे। लेकिन इंसान दुनिया जा असबाब वसाइल सभु मुहैया करे, जेसीं ताईं इनखे क़ुरान ऐं निमाज़ ऐं अल्लाह जो ज़िक्र न आहे, तेसीं ताईं हिनखे सुकून न मिलंदो। अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइनुल क़ुलूब, अल्लाह से फरमायो इंसान खे सुकून मां रब जे ज़िक्र ऐं यादगिरी सां मिलंदो। हाणे मुसलमानो, इहो ई इंसान जॾहिं मस्जिद शरीफ़ में अचे थो, क़ुरान पाक जे वाज़ो नसीहत में वेहे थो, निमाज़ जे अंदरि अचे थो, अल्लाह जे ज़िक्र खे जॾहिं उन्स रखे थो, हिनखे गहरी निंड सकीनत अचे थी। लेकिन साॻियो ई इंसान सॼी राति शराब मौसूकी जी महफ़िल में वेठो हुजे त हिनखे निंड हिकिड़ो सेकंड बि न ईंदी। मालूम थियो त हुते गंदगी आहे, गंदगी में सुकून न हूंदो आहे। हेॾे उन निमाज़ क़ुरान ज़िक्र जा अनवारात आहिनि, जंहिंजे करे इन मोमिन बाने खे दोरी गहरी निंड अचे थी। हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु था फरमाइनि, ग़ज़वे उहद या ख़ैबर जे अंदरि असांजे हथ में तोणी हथियार आहिनि, ज़ोरी गहरी निंड पई अचे। इहा उन दीन इस्लाम जूं बरकतूं त इंसानो दुनिया जो सुकून अल्लाह साईं पंहिंजे किताब क़ुरान शरीफ़ में रखियो। इंसान ज़ात जो तक़द्दुस एहतराम अल्लाह साईं क़ुरान शरीफ़ में रखियो आहे। उहे इंसान जेके रुपए पैसे दुनिया सां शौक़ रखंदा हुआ, लेकिन मुहम्मद मुस्तफ़ा जी सोहबत तरबियत खां बाद हाणे दुनिया जी अहमियत नाहे, दुनिया खां वधीक अल्लाह सां ताल्लुक़ आहे। हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु अन्हु सहाबी आहिनि, मदाइन जा फातिह आहिनि। हिकिड़ो सहाबी बादशाह जो माल गनीमत हीरा ऐं जवाहिरात सोन जूं संदूकूं खणी करे हज़रत साद जी ख़िदमत में अचे थो। हज़रत साद रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, तोखे त इनाम हुआ मां जहां, पर हाणे हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु तोखे इनाम ॾींदो। त सहाबी मुजाहिद तो फरमाए, साद मां तुंहिंजी ख़िदमत में जेके सोन जूं संदूकूं खणी आयो आहियां, बादशाह जूं जेके हीरनि जवाहिरात सां आहिनि, इहे इन खां न खणी आयो आहियां त तूं मूंखे इनाम ॾे या मुंहिंजो नालो रोशन थिए। बलक मुंहिंजो मक़सदु अल्लाह जी रज़ा आहे। ऐं रब साईं क़ुरान शरीफ़ में फरमायो, वमा उमिरू इल्ला लियअबुदुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन, जेको अमल कयो इख़लास सां कयो। इख़लास वॾी शइ आहे। तव्हां असां उम्मत जे अंदरि अॼु दीन जो हर शोबो आहे, लेकिन इख़लास सहाबा जे अंदरि हो, अल्लाह जे सालेह बाननि जे अंदरि हो। तॾहिं मुहम्मद मुस्तफ़ा फरमायो, लौ अनफ़क़्तुम मिस्ल उहदिन मिन ज़हबिन मा युमासिलु मुद्द अहदिन मिन असहाबी। फरमायो मुसलमानो, तव्हां उहद जबल जेतिरो सोन अल्लाह जे रस्ते में ख़ैरात कयो, तव्हांजे मदे मुक़ाबिल मुंहिंजे सहाबी ॿ सेर अल्लाह जे रस्ते में ॾिना हुजनि, सहाबीअ जे ॿिनि सेरनि जे बराबरि तुंहिंजो उहद जबल सोन जो नथो थी सघे। जेको इख़लास सहाबा जे क़ल्ब में आहे, तुंहिंजे मुंहिंजे क़ल्ब ऐं दिलि में उहो इख़लास न आहे। हाणे हज़रत साद रज़ियल्लाहु अन्हु थो उन सहाबीअ जो जाइज़ो वठे, न इहो इनाम थो वठे, न इहो पंहिंजो को मूंखे को उहो जेको आहे इलाइक़े सां को वाबस्ता रखे थो। हज़रत साद रज़ियल्लाहु अन्हु हिकिड़े सहाबीअ खे फरमाए थो, वञे हिन जो घरड़ो ॾिसी आ। जॾहिं घरड़ो सहाबीअ जो ॾिसी उहो ख़ादिम सहाबी वापसि अचे थो, उन जे अखियुनि मां लुड़का था अचनि। हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु अन्हु पुछनि था उन सहाबीअ सॻोरे खां त तुंहिंजी जिस्म ते उन ख़ौफ़ ख़ुदा जो असरु छो आहे? चए अजीब नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे। घर में बचड़ा हिन जा बुख ते आहिनि, 4 ॾिहाड़ा थिया आहिनि, घर में बच्चा हिननि जे बचनि खे खाइण का काशे कोन्हे, घर में चुल्हे में बाहि नथी ॿरे। लेकिन मुहम्मद मुस्तफ़ा जे सहाबीअ जी नज़र सोन संदूकनि हीरनि जवाहिरात जे मथां नाहे, अल्लाह सां कामिल ताल्लुक़ आहे। हज़रत साद जे अखियुनि में लुड़का आया। हज़रत साद रज़ियल्लाहु अन्हु फरमायो, ऐ मुहम्मद मुस्तफ़ा, मां तुंहिंजे दीन तरबियत तां क़ुर्बान वञा। उहे इंसान जन वटि रुपए पैसे दुनिया जी अहमियत हुई, हीरनि जवाहिरात जी अहमियत हुई, तूं उन्हनि खे अहिड़ी क़ुरान जी दौलत ॾिनी, तूं अहिड़ो ख़ालिक रब सां जोड़ियो। चाहे हीरनि ऐं जवाहिरात जूं संदूकूं आहिनि, लेकिन इन सहाबीअ जा बचड़ा बुख ते आहिनि। इहो ख़्यालु नथो थिए त हिकिड़ो को हीरो खणा, का हिकिड़ी का क़ीमती शइ खणा, को हिन खां मां हिन खां को इन जो को जिज़ियो वठां। लेकिन ऐं अल्लाह जा रसूल, तुंहिंजे उन हीअ क़ुरान जे दीन जे माहौल जे मथां क़ुर्बान वञा। अहिड़ा तूं इंसान दुनिया जे मुआशिरे खे ॾिना जो दुनिया में उन जो मिसाल ई पेश नथो थिए। इंसान हो या सहाबा जी ज़िंदगी। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु के हज़रत ख़ालिद बिन वलीद अर्ज़ु कयो, साईं शाम जे इलाक़े जे तरफ़ वञूं था,
साम्हूं रूमिन जी फ़ौज 1 लख आहे, लेकिन तव्हां उन्हनि जी फ़ौज 20 लख है, तव्हां भी एडी वॾी फ़ौज मुजाहिद मोकिलियो। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु ख़ालिद बिन वलीद खे फरमायो, ख़ालिद मां 20,000 सहाबी ॾींदुमि। हज़रत ख़ालिद बिन वलीद अर्ज़ कयो, काॾे 20 लख, काॾे 20,000? हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु फरमायो, ख़ालिद बिन वलीद हे उहे मुहम्मद मुस्तफ़ा जी पाकीज़ा जमात आ, हिननि खे अल्लाह सां अहिड़ो कामिल ईमान ऐं यकीन ऐं दौलत है जो 1000 सहाबी सगोरा साम्हूं 1 लख फ़ौज हुजे रूमिन जी, त मुहम्मद मुस्तफ़ा जे सहाबिन जे अंदरि अल्लाह सां इहो कमाल रखियो आहे, 1000 मुसलमान 1 लख फ़ौज सां मुक़ाबिलो करे था सघनि। ऐं थियो बि ईअं ई। शाम जी जंग में ख़ालिद बिन वलीद सां 20,000 सहाबी आहिनि, अॻियों 20 लख रूमी फ़ौज है, लेकिन 20,000 मुसलमान 20 लख के शिकस्त पियो ॾे। दुनिया जा इंसानो केड़ी कुवत हुई, अफरादी कुवत न हुई, ईमान जी दौलत हुई, अल्लाह सां ताल्लुक़ हो, रब जो सजदो हो, मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत हुई, खौफ़ खुदा हो, जेके उहे इंसान हा जॾहिं उहे सहाबी सगोरा हज़रत साद बिन अबी वक़ास जॾहिं सहाबिन जो लश्कर वठी 300 सहाबी जॾहिं उन हीअ फारस जे तरफ़ अचे थो, शाह रुस्तम फारस जो बादशाह हुआ, पंहिंजे जासूसनि खे मोकिलियईं, वञो ॾिसी अचो मुसलमाननि जो जाइज़ो वठी अचो, कहिड़ी कुवत ताक़त है मुसलमाननि खे जेके मदीने खां हली फारस जे तरफ़ अचनि था। जॾहिं उन जा जासूस सहाबिन जो जाइज़ो वठी वापसि विया, चए शाह रुस्तम तूं मुक़ाबिलो न कंदे। चे छा वजह आ? चे उहे अफरादी कुवत में वधीक आहिनि। चे न, तुंहिंजी फ़ौज 3 लख है, हो 3000 आहिनि। चे भला जंगी सामान घणो अथनि? चे न, उहो बि घटि आहे। चे छा वजह आ? शाह रुस्तम खे पंहिंजा जासूस नुमाइंदा चवनि था, शाह रुस्तम फारिस जा बादशाह, तुंहिंजी फ़ौज जॾहिं वेंदी आहे उन्हनि खे मौसूकी हूंदी आहे, औरत का बगल में हूंदी आहे, ज़िना ऐं बुराईअ जा ख़्याल हूंदा आहिनि, इंसाननि जे माल ऐं दुनिया ते नज़र हूंदी आहे। हुते उहे अल्लाह जे नबीअ जा सहाबी आहिनि, हुम बिलैल रुहबानन व बिन्नहार फुरसाना, जेके राति जो राहिब आहिनि, अखियुनि मां लुड़क हारे रब खे राज़ी था करनि। अल्लाह साईं असांखे उन हीअ ज़ुल्म, उन हीअ यानी साम्हूं जेका जंग आहे उन जंग में फतह ॾियण वारी असांखे का बि कुवत ऐं ताक़त कोन्हे। रब साईं इहा कुवत ऐं ताक़त तो अल्लाह जे तरफ़ आहे, तंहिंजे करे ॾींहं जो मैदान जिहाद में हलनि था, का औरत साम्हूं थी अचे त बेहयाई जी नज़र न आहे, ज़ुबान ते अल्लाह जो ज़िक्र आहे, इंसान ज़ात जो एहतराम आहे। शाह रुस्तम फारिस जो बादशाह पंहिंजे जासूसनि खे चवण लॻो, जेके तव्हां ॻाल्हियूं मुंहिंजे साम्हूं कयो था, बराबरि मुसलमान अहिड़े अंदाज़ सां आहिनि त को दरियाह ऐं जबल मुसलमाननि जो रस्तो नथो रोके सघे। इंसानो, दीन ईमान वॾे में वॾी कुवत आहे। तॾहिं हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु हज़रत अबू उबैदा रज़ियल्लाहु अन्हु सहाबीअ खे फरमायो, ऐं अबू उबैदा इन्ना कुन्ना अज़ल्ल क़ौमिन अअज़्ज़नल्लाहु बिल इस्लाम महमा नतलुबुल इज़्ज़ बिग़ैरिल इस्लाम अज़ल्लनल्लाह। अबू उबैदा उहे साॻाई इंसान हूं, कॾहिं शिरक में हुयासीं, कॾहिं बुत परस्ती जे अंधेरे में हुयासीं, कॾहिं जहालत जे अंधेरे में हुयासीं, रब जी सुञाण कोन हुई, अल्लाह जी सुञाण कोन हुई, लेकिन महबूब मुस्तफ़ा आया, जन दीन जी दावत ॾिनी। अॼु उमर दीन इस्लाम में आहे, अबू उबैदा दीन इस्लाम में आहे, अल्लाह सां ताल्लुक़ आहे। फरमाइनि था उमर रज़ियल्लाहु अन्हु, अबू उबैदा तुंहिंजी मुंहिंजी इज़त दुनिया जे लिबास पोशाक में कोन्हे, तुंहिंजी मुंहिंजी इज़त महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं सीरत में आहे। उमर त साॻो ई आहे, लेकिन अॼु कुफर इन जे करे उमर खां ॾुजे थो, मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत आहे। अबू उबैदा इज़तूं दुनिया जे रौनकुनि में नथी, इज़तूं मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत में थी। हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु अन्हु जे ख़िलाफ़त में अफ़गानिस्तान जो बादशाह हुआ हिकिड़ो दहरियो, जेको सालाना उनखे जिज़ियो ॾींदो, लेकिन हज़रत अमीर मुआविया पाण ईंदा हुआ, जिस्म ते कपिड़ो सादो हूंदो हो, लेकिन हज़रत अमीर मुआविया खां बाद हाणे मुसलमाननि खे ख़्यालु थियो त अफ़गानिस्तान जो जेको दहरियो बादशाह हुआ सालाना मुसलमाननि खे जिज़ियो टैक्स ॾींदो आहे, हाणे ईअं कयूं सुठनि घोड़नि ते वञूं, उम्दह लिबास सां वञूं। जॾहिं उते आया त उन दहरिए चयो उहो मुसलमान ॿियो हो, जेको पहिरियां ईंदो हो उहो ॿियो हो, तव्हां ॿिया हो। चए न असां उहे ई मुसलमान आहियूं। चए अच्छा उहे ई मुसलमान हो। उनखे त घोड़ो सादो हूंदो हो, उनखे त लिबास सादो हूंदो हो, उहो त दबदबे ऐं एॾी हशमत सां न ईंदो हो, तव्हां वॾे दबदबे हशमत सां आया हो,
तंहिंजे करे उनखे टैक्स ॾींदो हुउमि उहो ईंदो त टैक्स ॾींदुमि तव्हांखे मां टैक्स न ॾींदुमि चए न जे न ॾींदे त तोसां जिहाद कंदासीं चए अच्छा तव्हां मूंसां जंग कंदव जिहाद कंदव उहो दहरे थो चवे जे तव्हां जिहाद कंदव मां बि तव्हांजे साम्हूं पंहिंजी फ़ौज लाहींदुमि हाणे उहो दहरियो थो चवे उहो जेको तव्हांजो मुस्लमान ईंदो हो जंहिंजो जिस्म डुबरो नहीफ़ हो जंहिंजी ज़िंदगी सादी हुई उनजे अचण सां मुंहिंजे जिस्म ते रोब हो तव्हां जॾहिं दुनिया जे रौनकुनि सां मुंहिंजे साम्हूं वेठो त मुंहिंजे जिस्म ते असर ई न थियो मूंखे यकीन थियो त तव्हां सां मां मुक़ाबिलो करे सघां थो उन इंसान जे अचण सां मुंहिंजे दिलि में हिकिड़ो ख़ौफ़ ईंदो हो मालूम थियो त मुहम्मद मुस्तफ़ा जे सुन्नत सीरत जी तासीर हुई त मुस्लमानो अॼु पूरी रूए ज़मीन ते उम्मत मुस्लिम छो मज़लूम आहे यहूदी दीन इस्लाम जा दुश्मन बराबरि दीन जा दुश्मन आहिनि इन में कोई शक कोन्हे लेकिन तोड़ो तव्हां असां पंहिंजे अकुल ऐं गहराई जे अंदरि ॾिसूं असां मुस्लमान जे अंदरि निमाज़ केतिरी आहे अल्लाह जो सजदो केतिरो आहे रब सां इबादत केतिरी आहे हज़रत ख़लीफ़ा अहमदीन जरारवी रहमतुल्लाह अलैह हज़रत हमादुल्लाह हालिजवी जा ख़लीफ़ा आहिनि सखर जे अंदरि दीनी इज्तिमा में अचनि था फरमायूं मुस्लमानो 313 मुस्लमान अहिड़ा उथनि जंहिंजी 40 सालनि खां उमिरि मथे हुजे ऐं उन्हनि खे ज़िंदगी भर 5 वक़्ती निमाज़ त न वई हुजे पर उन्हनि खां तहजुद जी निमाज़ बि क़दा न थी हुजे 313 तव्हां मुस्लमान उथो उन्हनि जो अमीर मां हूंदुमि मां तव्हांखे हिंदुस्तान फ़तह करे ॾींदुमि हाणे जॾहिं मजमा मां माण्हू उथिया त चंद माण्हू उथिया 313 न उथिया ख़लीफ़ा अहमदीन रहमतुल्लाह अलैह क़ुरान शरीफ़ मथे ते रखी फरमायो मुस्लमानो तव्हां मुस्लमाननि में एॾी कमज़ोरी आहे अल्लाह जो सजदो निमाज़ तव्हां में नाहे जे अॼु 313 मुस्लमान उथनि हा उन्हनि जो अमीर मां थिया हा मां तव्हांखे हिंदुस्तान फ़तह करे ॾियां हा जे फ़तह न करे ॾियां हा त अहमदीन मूं ते नालो न रखियो आहे कंहिं गॾह ते नालो रखियो आहे उन्हनि अल्लाह वारनि खे यकीन हो जंहिं रब जी असां बंदगी ऐं सजदो कयूं था उहो रब यकीनन दीन इस्लाम खे फ़तह ॾींदो मुस्लमानो जेकॾहिं हिन इज्तिमा में जेके तव्हां दीनी जलसे में आया हो जेकॾहिं तव्हां खां पुछिजे त निमाज़ी घणा आहिनि त निमाज़ी इंसान थोरा थी पवंदा ऐं इंसानो तव्हां असांजे लाइ दुनिया आख़िरत जी भलाई अल्लाह जो सजदो निमाज़ आहे मुआशिरे जो सुधारो दीन इस्लाम जे अहकामनि में आहे क़ुरान शरीफ़ छा फरमायो निमाज़ क़ाइमु कयो निमाज़ पढ़ो निमाज़ पढ़ो निमाज़ पढ़ो लेकिन जाते भी कुरान पाक हुकुम कयो निमाज़ जो उते कुरान शरीफ़ अजीब अंदाज़ सां बयान कयो अक़ीमु सलात युक़ीमून सलात मुक़ीमु सलात इक़ामत जो लफ़्ज़ इंसानो इक़ामत छा खे चइबो आहे इक़ामत अरबी जे अंदरि इन खे चइबो आहे त को अरब सगोरा का काठी डिंगी हूंदी हुई बाहि सां गरम करे उनखे सिधो कंदा हुआ पोइ चइबो हो अक़ामल ख़शब हिन इंसान काठीअ मां डिंगाई खे ख़तमु कयो रब फरमाए थो अक़ीमु सलात ऐं इंसानो तव्हां में दुनिया जो हिर्स हवस आहे तव्हां में दुनिया जी इज़त शोहरत आहे तव्हां में हसद कीनो बुग़्ज़ आहे तव्हां इंसाननि जे अंदरि अल्लाह सां तालुक़ नाहे जॾहिं तव्हां मां रब जी मुहबत में निमाज़ पढ़ंदव त निमाज़ तव्हां इंसाननि मां डिंगायूं कबात ख़तमु करे छॾींदी तंहिंजे करे तव्हां मुआशिरे जे अंदरि ॾिसो निमाज़ी बेनिमाज़ी इंसान खे बराबरि बीहारियो बराबरि तुंहिंजी मुंहिंजी निमाज़ उहा नाहे लेकिन अल्लाह जो फज़ुल आहे तॾहिं बि तव्हांखे दुनिया में फ़र्क़ु महसूसु थींदो निमाज़ी इंसान बेनिमाज़ी जी ज़िंदगीअ में राति ॾींहं जो फ़र्क़ु हूंदो बराबरि निमाज़ी इंसान में उहा तक़वा परहेज़गारी नाहे लेकिन बावजूद इन जे निमाज़ जी तासीर एतिरी हूंदी जो बेनिमाज़ीअ खां निमाज़ी जे अंदरि अख़लाक़ ख़ूबियूं वधीक आहिनि तंहिंजे करे इंसानो अल्लाह जो सजदो रब सां तालुक़ वॾी शइ आहे ख़ासि तरह सां शाबानुल मुअज़्ज़म जो महीनो आहे हिन महीने जी वॾी फज़ीलत आहे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाबान जे महीने में रोज़ो घणो रखंदा अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा थी फरमाए रमज़ान खां बाद जंहिं महीने में घणे खां घणो रोज़ो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रखंदा हुआ शाबान जो महीनो हूंदो छो रोज़ो घणो रखंदा हुआ उन जूं हिकमतूं इहे आहिनि हिकिड़ी इहा हिकमत आहे त पूरे साल जी इंसान जी रिपोर्ट रब वटि जेका हाज़िर थींदी आहे शाबान जे महीने में पेश थींदी आहे इन जे करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ो घणो रखंदा हुआ ताकि मां मुहम्मद मुस्तफ़ा जी कारगुज़ारी सालाना रिपोर्ट रब वटि रोज़े जी इबादत सां हुजे उम्मत खे तालीम हुई ताकि उम्मत शाबान जे महीने में घणे खां घणो रोज़ो रखनि ॿी इहा हिकमत हुई पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाबान जे महीने में इन जे करे घणो रोज़ो रखंदा हुआ त 15 शाबान जी राति मलकुल मौत साह कढण वारे फ़रिश्ते जे तरफ़ अल्लाह साईं रजिस्टर हवाले कंदो आहे
15 शाबान खां ईंदड़ 15 शाबान ताईं जन इंसाननि जे मथां मौत ईंदो, मौत जो रजिस्टर फ़रिश्ते जे हवाले थींदो आहे महबूब मुस्तफ़ा। इन जे करे 15 शाबान खां पहिरियां घणे खां घणो रोज़ो इन जे करे रखंदा हुआ ताकि मां मुहम्मद मुस्तफ़ा जो अमल जेकॾहिं उन फ़रिश्ते वटि रजिस्टर मौत जो हुजे त उन में मुंहिंजो अमल रोज़े जो हुजे। उम्मत खे तालीम हुई ताकि उम्मत घणे खां घणो रोज़े जी इबादत में हुजे। टियों हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जे करे रोज़ो घणो रखंदा हुआ, इन जे करे रोज़ो घणो रखंदा हुआ त महबूब मुस्तफ़ा रमज़ान जे फ़ज़ीलतुनि तक़रीम ऐं ताज़ीम में उन शाबान जे महीने में रोज़ो घणो रखंदा हुआ। तंहिंजे करे इंसानो 15 शाबान जी रात लैलतुल क़द्र जी रात उहे बरकतुनि भलारियूं रातियूं आहिनि। हज़रत पीरान पीर अब्दुल क़ादिर जीलानी नव्वर अल्लाह मरक़दहू फरमाइनि था अल्लाह साईं इंसाननि खे 2 ईदां ॾिनियूं आहिनि, ईद उल उज़हा ऐं ईद उल फ़ितर। लेकिन रब साईं फ़रिश्तनि खे 2 ईदां ॾिनियूं आहिनि, हिकु शब बरात, ॿियो लैलतुल क़द्र। तंहिंजे करे फ़रिश्ता राति जो निंड न कंदा आहिनि, निंड खां पाक आहिनि। अल्लाह साईं फ़रिश्तनि खे ईदां 2 ॾिनियूं, हिकु 15 शाबान जी रात, ॿी लैलतुल क़द्र जी रात। तंहिंजे करे 15 शाबान जी रात वॾे में वॾी फ़ज़ीलत वारी आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 15 शाबान जी रात अल्लाह जे तरफ़ां ख़ुसूसी मग़फ़िरत माफ़ी जो ऐलान थींदो आहे त को इंसान रब खां माफ़ी वठे त रब तो फरमाए हल मिन मुस्तग़फ़िरिन अग़फ़िरु लह, मां उनखे माफ़ कयां। सांझीअ खां वठी सुबुह ताईं रब जे तरफ़ां माफ़ी जो ऐलान थींदो आहे। तंहिंजे करे 15 शाबान जी रात वॾी फ़ज़ीलतुनि बरकतुनि वारी रात आहे। महबूब मुस्तफ़ा फरमायो 2 इंसाननि खे माफ़ी न मिलंदी आहे, हिकु मुशरिकुन, ॿियो मुशाहिन। मुशाहिन मुशाहिन जूं मानाऊं मुख़्तलिफ़ आहिनि अरबी जे अंदरि। हासिद ऐं जंहिं इंसान में कीनो आहे उनखे बि मुशाहिन चइबो आहे। जेको बिरादरी खे टोड़े उनखे बि मुशाहिन चइबो आहे। जेको ज़िना शराब करे उनखे बि मुशाहिन चइबो आहे। जेको ज़ुल्म ज़्यादती करे उनखे बि मुशाहिन चइबो आहे। जेको तकब्बुर गुरूर में हले उनखे बि मुशाहिन चइबो आहे। लुग़त अरबी जे अंदरि मुशाहिन जे लफ़्ज़ जूं मुख़्तलिफ़ माना हुन। तंहिंजे करे उलमा इकराम फरमायो मुशरिक खे बि माफ़ी न मिलंदी, जंहिं इंसान में हसद आहे उनखे बि माफ़ी न मिलंदी, जेको बिरादरी खे खां नफ़रत करे थो उनखे बि माफ़ी न मिलंदी, जेको तकब्बुर गुरूर सां हले थो उनखे बि माफ़ी न मिलंदी, जेको गुनाहनि ते मुसर आहे उनखे बि माफ़ी न मिलंदी। तंहिंजे करे इंसानो 15 शाबान जी भलारी रात अचण वारी आहे। छो न तव्हां असां इंसान रोज़ो जी इबादत कयूं, नेक अमल कयूं। कम से कम जेकॾहिं रोज़ो नथा रखूं त पोइ कम से कम इंसान ईअं त करे जो इहे ॾिहाड़ा इहे रातियूं इंसान ग़फ़लत गुनाहनि में न गुज़ारे, बल्कि रब जे ज़िक्र इस्तिग़फ़ार ऐं बंदगी में गुज़ारे ताकि तव्हां असांजो अमल नेक साले रब वटि पेश थिए। ऐं मुसलमानो हिकिड़ी शइ सम्झो, 15 शाबान जी रात पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का इबादत मख़सूस न आहे कई, का इबादत मख़सूस न आहे कि हेतिरा नफ़िल पढ़ो न। अलबत्ता हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम नेक सालिबाननि 15 शाबान जी रात फ़ज़ीलत सम्झी इबादतूं कयूं आहिनि। तंहिंजे करे 15 शाबान जी रात का मख़सूस इबादत दीन में न आहे। अवां नमाज़ पढ़ो, क़ुरान पढ़ो, ज़िक्र कयो, इस्तिग़फ़ार पढ़ो, नेक अमल कयो। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला युक़बलु अमलुल अब्द इल्ला सवाबन, इंसान जो उहो अमल क़बूल आहे जेको सिधो हुजे। समझो मुसलमानो दीन खे, दीन तव्हां असांखे इहा शइ थो चवे उदख़ुलू फ़िस्सिल्म में काफ़, पूरे जा पूरा इस्लाम में अचो। ईअं न आहे त हिकु पेर दीन में आहे ॿियो पेर तव्हांजो दुनिया जे ख़्वाहिशात में हुजे, न, तव्हांजा 2 पेर दीन इस्लाम में हुजनि। महबूब मुस्तफ़ा फरमायो इंसान जो उहो अमल क़बूल आहे जेको सिधो हुजे। उन हीअ मुहम्मद मुस्तफ़ा जे नेक तरीक़े ते, सहाबा जे तरीक़े ते, क़ुरान शरीफ़ जी रोशनाईअ ते, जे तव्हांजो अमल केॾो बि भलो आहे पर क़ुरान मुहम्मद मुस्तफ़ा जे तरीक़े ते न आहे, रब वटि क़बूल न थींदो। उन जो मिसाल सम्झो, तव्हां असां इशा जी नमाज़ पढ़ंदासीं। इशा जी नमाज़ घणी आहे, 4 रकात। पहिरें अतहियात खां बाद 3 रकात ते वञिबो आहे। हाणे हिकिड़ो शख़्स थो चवे त मुंहिंजी दिलि में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत आहे, मां आशिक़ रसूल आहियां, मां दुरूद पढ़ंदुमि, दुरूद बि इब्राहिमी पढ़ंदुमि, मां उलमा बुज़ुर्गान दीन खां ॿुधो आहे दुरूद पाक जी वॾी फ़ज़ीलत आहे। घणे खां घणो दुरूद शरीफ़ पढ़िजे। तंहिंजे करे दुरूद इब्राहिमी वरी सभिनि खां वधीक फ़ज़ीलत वारो आहे। निमाज़ में त उहो ई पढ़ंदा आहियूं आख़िर में, पर मां पहिरें अतहियात में उन खां मां पोइ पढ़ंदुमि
जो मुझी दिल में हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत है। हाणे इहो शख्स पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में दुरूद इब्राहिमी तो पढ़े जेको नमाज में ही पढ़बो आ, पर आखिरी अतहियात में। हे पहिरे अतहियात खां हे उन वक्त में तो पढ़े। हाणे इहो इंसान जे भुल में पढ़े तो नमाज थी वेंदसि, पर जेकॾहिं ॼाणी वाणी हिन इन दुरूद शरीफ़ पढ़ियो, वञी मौलाना अली हसन साहब उलमा मुफ्तियान खां वञी फतवा वठो, जेको ॼाणी वाणी पहिरें अतहियात खां बाद दुरूद शरीफ़ जेकॾहिं इन पढ़ियो त नमाज ई न थींदसि। हाणे थोरो सोचो, इन को गुनाह जो कमु त न कयो, हुन त दुरूद पाक पढ़ियो आहे, दुरूद इब्राहिमी पढ़ियो आहे। इहो महबूब मुस्तफ़ा फरमायो ला युक़बलु अमलुल अब्द इल्ला सवाबन, इंसान जो उहो अमल क़बूल आहे जेको सिधो हुजे। मुसलमानो, तंहिंजे करे 15 शाबान जी रात बराबर फजीलत वारी आहे, लेकिन दीन में इबादत मखसूस न आहे। कॾहिं इंसान नमाज पढ़े, कॾहिं क़ुरान शरीफ़ पढ़े, कॾहिं ज़िक्र करे, कॾहिं दुरूद शरीफ़ पढ़े, कॾहिं इस्तिग़फ़ार करे। तंहिंजे करे अमल उहो क़बूल आहे रब वटि जेको मुहम्मद मुस्तफ़ा सहाबा जे नक्श क़दम ते हुजे। अल्लाह साईं तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। रब साईं तव्हां असांखे भलारी रात पंहिंजे बंदगी तौबा इस्तिग़फ़ार जी अल्लाह साईं हर इंसान खे तौफ़ीक़ अता फरमाए। गुज़िरियल गुनाहनि जी अल्लाह साईं माफ़ी ऐं बख़्शिश जो ऐलान फरमाए। रब साईं तव्हां असांखे रमज़ानुल मुबारक जूं बरकतूं उलमाए हक़ ऐं उलमाए दीन सां निस्बत अल्लाह साईं तव्हां असांजी दाइम क़ाइम फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। या अल्लाह या रहमान या रहीम। अल्लाह साईं हिन इज्तिमा खे अल्लाह साईं जेका हाज़िरी आहे रब साईं तूं पंहिंजी बारगाह में शर्फ़ क़बूलियत अता फरमा, बीमारनि खे शिफ़ा अता फरमा, मोहताजनि जूं ज़रूरतूं पूरियूं फरमा, क़ब्र क़यामत असांजी रोशन फरमा। अल्लाह साईं हे मुसलमान जेके तुंहिंजी रज़ा जी ख़ातिर दीनी इज्तिमा में हाज़िर थिया आहिनि, रब साईं सभिनी खां तूं राज़ी थी। अल्लाह साईं गुनाहनि जी माफ़ी अता फरमा। 15 शाबान जी रात अल्लाह साईं असांजे लाइ मग़फ़िरत पंहिंजे रज़ा जो फ़ैसिलो फरमा। रमज़ानुल मुबारक जूं बरकतूं नसीब फरमा। असांजो ज़ाहिर बातिन पंहिंजे क़ुरान शरीफ़ जे मुआफ़िक़ बणाए। अल्लाहुम्मा अर्ज़ुक़ना तिलावतहु आना अल-लैल व आना अन-नहार व सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व बारक वसल्लम।